सिंधु माथरी जी तहज़ीब एक शाहूकार तहज़ीब है ऐं दुनिया में शाहूकार तहज़ीबनि मां एक तहज़ीब असांजी आहे जंहिंजो मिसाल मोहन जो दड़ो आहे। जॾहिं त उनखां बि पुराणियूं तहज़ीबूं हाकड़ो दरिया जे कपनि ते दफ़न थियल आहिनि। शाहूकार तहज़ीब रखंदड़ सिंध हिन वक़्तु हुक्मराननि जी बेहसी जे करे ॾेवाल पाणे जो शिकार आहे। अहिड़ी सूरत हाल खे ॾिसंदे ऐं सिंधु माथरी जी तहज़ीब खे बचाइण ऐं सिंध जे माण्हुनि खे मसइलनि मां कढण लाइ सिंध जे घण घुरे डॉक्टर अब्दुल करीम राजबर पारां इंडस रिनेसेंस जे प्लेटफार्म तां जागरता मुहिम शुरू कई, जंहिं सिलसिले में इंडस रिनेसेंस सिंधु माथरी जी नई जागरता जे सरबराह डॉक्टर अब्दुल करीम राजपर जी सदारत हेठि मिरपुर ख़ास में कॉन्फ्रेंस मुनक़द थी, जंहिंमें सिंध टीवी नेटवर्क जे MD अजीत कुमार आहूजा, फयाज़ नाइच, नज़ीर पंवर समेत आबादगारनि, वकीलनि, वापारियुनि, सियासी समाजी अॻुवाणनि, अदीबनि, दानश्वरनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत करे उन ॻाल्हि ते इत्तफ़ाक़ कयो आहे त सिंधु माथरी जी नई जागरता जा समूरा नुक़्ता सिंधी समाज जे निजात जो ज़रियो साबित थी सघनि था ऐं जंहिं सां हिकु नई उमेद पैदा थींदी। कॉन्फ्रेंस हॉल में पहुचण ते इंडस रिनेसेंस जे सरबराह डॉक्टर अब्दुल करीम राजपर, सिंध टीवी नेटवर्क जे MD अजीत कुमार आहूजा, फयाज़ नाइच, नज़ीर पंवर के अजरकन जा तोहफ़ा पेश कया विया। UC दड़ो बाज़ार जे चेयरमैन शाहजहान मंजूर वसाण, फुलहरियूं जे अॻूणे UC नाज़िम इमानुल्लाह शर, अॻूणे UC नाज़िम असलम काइम खानी, UC चेयरमैन अब्दुल रशीद पंवर, अॻूणे तालके हुसैन बख्श मरी जे नाज़िम मुमताज़ मरी, अॻूणे नायब नाज़िम अली नवाज़ मरी पारां IR जे सरबराह डॉक्टर अब्दुल करीम राजबर के अजरक ऐं टोपिन जा तोहफ़ा पेश कया। हिंदू पंचायत जे अॻुवाणनि अॻूणे MPA लक्ष्मण दास पेरवाणी, बाबू रमेश, अदीब पारूमल प्रेमी पारां IR जे सरबराह डॉक्टर अब्दुल करीम राजपर ऐं ॿियनि खे अजरक जा तोहफ़ा पेश कया। आबादगार अॻुवाणनि जावेद जुणेजो, हाजी मलूक राजड़, हाजी हुसैन बख्श लगारी, वापारी अॻुवाण अमीन मेमण, यामीन गोरी, मौलाना हफ़ीज़ रहमान फैज़, समाजी अॻुवाण वकील कांजी राणो भील, ट्रांसपोर्टर अॻुवाण हाजी निसार अहमद काइम खानी ऐं ॿियनि पारां अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। अॻूणे MPA ऐं हिंदू पंचायत जे अॻुवाण लक्ष्मण दास पेरवाणी कॉन्फ्रेंस में ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर साहब के हिपो खास अचण ते वेलकम था चऊं। साईं जेको प्रोग्राम खणी आयो आहे इहो वक़्त जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु जेका हालत आहे गवर्नमेंट जी, माण्हू मायूस थी विया आहिनि सफ़ा। गवर्नमेंट मां कंहिंखे बि का उमेद न आहे। माण्हू केॾांहुं वञनि, माण्हुनि खे प्लेटफॉर्म खपे। असां डॉक्टर साहब के जस था ॾियूं ऐं असां चऊं था, डॉक्टर साहब खे रिक्वेस्ट था कयूं त अमली तरीक़े सां हिन खे अॼु या मीटिंग करे हिन खे छॾे न ॾिजे, हिन खे फॉलोअप कजे, हिन जूं टीमूं ठाहिजनि। जेके जेके सेक्टर्स आहिनि इहे वक़्त जी ज़रूरतूं आहिनि। जेके जेके साईं ॻाल्हियूं कयूं आहिनि उहे तमामु ज़रूरी आहिनि ऐं उन खे अमल करण लाइ असांखे टीमूं ठाहिजनि हर शहर में ऐं उनखे फॉलोअप करनि, डॉक्टर साहब कनि, उनजा हेड ठाहिनि, उनखे फॉलोअप कनि ऐं वक़्त जी ज़रूरत आहे। ऐं मां साईं वारनि खे जस्तो ॾियां, अजीत साहब वारनि खे जस्तो ॾियां। सिंध TV हूअं बि तमामु घणो असां त पंहिंजे मैटर्स में ॾिठो आहे नज़ीर साहब खे, ऐं असां हमेशह जॾहिं बि सिंध TV वारनि खे सॾु कयो आहे असांजे मैटर्स में हूंदा आहिनि। पर हीअ सिंध जा इशूज़ आहिनि, हीअ सिंध जा इशूज़ आहिनि ऐं हीअ तमामु ज़रूरी इशूज़ आहिनि। त डॉक्टर साहब खे जस आहे, ऑनेस्टी सां हिन सिस्टम खे अॻियां हलाईंदो, टीम मिलंदी, ऑनेस्ट मिलंदा, माण्हू मिलंदा, माण्हू चाहिनि बि था, माण्हू कमु करण लाइ बि तयारु आहिनि। तव्हां मेन मसइला खयां आहिनि, सिंध जा जेके मेन इशूज़ आहिनि, माना जेको असांजी ज़रूरतूं आहिनि, सख़्तु ज़रूरत आहिनि, जेके हिते माण्हू जी लोकल माण्हू जी हिते छा हालत आहे त हीअ असां पाण करे सघूं था। असां छो डिपेंड कयूं गवर्नमेंट ते, फलाणे ते, टिंगड़े ते। हिते असां पाण 10-15 सालनि खां असां पंहिंजी तंज़ीमूं पिया हलायूं। असां त डिपेंड ई कोन था कयूं गवर्नमेंट ते। असां त पंहिंजो सिविल में को माण्हू कोन था मोकिलियूं। असां पंहिंजी तंज़ीमूं पंहिंजे इंडिपेंडेंट करे असां हलायूं पिया, असां पंहिंजी कम्यूनिटी सां हलायूं पिया। असां न त गवर्नमेंट वटि वञूं था न को कयूं था। अहिड़े तरीक़े सां सिंधियुनि खे बि खपे साईं अचे, साईं टीम ठाहे, असां साईं सां गॾु आहियूं ऐं साईं खे असां वेलकम था चऊं ऐं असां साईं खे जस था ॾियूं त ही बेस्ट ॻाल्हि साईं कई आहे ऐं असां चऊं था महिरबानी करे हिन खे वरी फॉलो कयो वञे ऐं सभु असां तव्हां सां गॾु आहियूं। कॉन्फ्रेंस के ख़िताब कंदे IR जे सरबराह डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त असांजा ख़्याल जेके हिन मामले में आहिनि, छो त हिननि सभिनी दोस्तनि वेही हर ॻाल्हि ते तमामु गहरो गौर वीचार करे ऐं पोइ सोचियो आहे त हाणे छा थियणु खपे। छो त रोज़
नयूं नयूं ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ माण्हू कनि था, मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं ठहनि थियूं, पर आख़िर में नतीजो उहो ई साॻियो आहे। हर कोई जेको आहे को न को नओं रूप करे अचे थो ऐं आख़िर में उहो ई कमु करे थो जेको उनखां अॻियां करे आया। तंहिंजे करे ॿी वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि हिते इहा थी आहे त जिन बि दोस्तनि ॻाल्हायो आहे उन्हनि पंहिंजे दिलि जे गहराईअ सां ॻाल्हायो आहे। ज़ाहिर आहे त जेतिरा ज़हन हूंदा ओतिरा राया ऐं ओतिरा ख़्याल ऐं ओतिरियूं ॻाल्हियूं हूंदियूं, इहा सुठी ॻाल्हि आहे। असांजो जेको मक़सदु हो माना इहो बि करे सघिजे पियो त जीअं रवायती तरह थींदो आहे त बाबा कोई बि माण्हू ईंदो आहे कंहिं जो सरबराह या छा वॾी हिकिड़ी शोला अफ़शां तकीर कबी आहे ऐं जेको आहे सो तकीर करे ताड़ियूं वॼराए हले वेंदो आहे, वरी कुझु न थींदो आहे। हिन दफ़े असां इहो कयो आहे त पाण तकीरूं करण जे बजाए पहिरियों जेके उन इलाइक़े जा दोस्त आहिनि, सानियामंद आहिनि या जेको बि माना थोरो ख़्यालु ऐं ज़हन रखनि था, पहिरियों उन्हनि खे ॿुधिजे थो, पोइ वरी पंहिंजी ॻाल्हि ॿुधाइबी, वरी पोइ उन्हनि जी ॻाल्हि ॿुधबी ऐं ईअं जेको आहे सा हिकिड़ो लाइन ऑफ एक्शन जेका आहे सा तय थींदी। छो त असां वटि जेको बुनियादु आहे हिन सॼे फिलासफ़ीअ जो इहो आहे त कलेक्टिव विज़डम ऐं कलेक्टिव लीडरशिप। असां इहो नथा सम्झूं त हिकिड़ो माण्हू ईंदो ऐं उहो हिकिड़ो वॾो माना दुनिया जे हर मसइले जो हल पेश करे छॾींदो, ईअं न आहे। पर जेके बि सोसाइटीअ में शख़्स रहनि था, जेके बि ज़हन रहनि था, उन्हनि जो पंहिंजो मुख़्तलिफ़ डायरेक्शन में का न का बहितरीनु, का न का पॉज़िटिव अप्रोच आहे ऐं पॉज़िटिव जज़्बो आहे, पॉज़िटिव किरदारु आहे। असांखे समूरी सोसाइटीअ जे अहिड़ा माण्हुनि जे पॉज़िटिव पासनि खे गॾु करिणो आहे। माना हीउ थोरो मुख़्तलिफ़ आहे। तंहिंजे करे असां इहो नथा सम्झूं त असांखे लीडर आहियूं या असांजी ॻाल्हि जेका आहे आख़िरी आहे, इहा जेका आहे इहा ॻाल्हि हाणे हिन दुनिया मां आउटडेटेड थी चुकी आहे। स्पेशलाइज़ेशन जो ज़मानो अची वियो आहे, हर शइ जो जेको आहे सो अलॻि अलॻि एक्सपर्ट आहे। कॉन्फ्रेंस में शिरकत कंदड़नि पंहिंजा वीचार वंडींदे चयो त जेको घिट वॼाए करे घिटूं ॿधी छॾनि त बाबा इंसाफ़ आहे ऐं कोन। ऐं अच्छा नयो सिंध जी तालीम जी ॻाल्हि इन लाइ नथी थी, न एजुकेशन आहे न तालीम आहे। इकरा स्कूल मोहम्मद खान जूड़े जे दौर में ठहिया, उन्हनि स्कूलनि में गॾ ॿधा विया, उन्हनि गॾनि में उनमें कुकड़ ॿधा विया। इहे सभिनी टीवियुनि में असां ॾिसी चुका आहियूं। छा इहो ज़ुल्म न आहे? तालीम सां ज़ुल्म न आहे? तालीम था चओ ग़रीब जे ॿार वटि जुती कोन्हे, चपल कोन्हे, अमीर जो ॿार प्राइवेट स्कूल में थो पढ़े पर लंदन थो मोकिले, हिते इलाज कोन थो थिए। सिविल अस्पताल जी तव्हां वञी हालत ॾिसो, तव्हांखे बदबू ईंदी, किनी थो, उते बि ग़रीब माण्हू वेठा आहिनि, उते कंहिंखे रहम कोन थो अचे। सिंध जे आबादकार खे तबाह कयो अॼु ताकी तव्हांखे आबादकार बारदानू तव्हां ताज़ो हींअर ॾिसो चैनल तव्हांजा भरिया पिया आहिनि। बारदानू नथा ॾेई छॾनि, जेको बारदानू नथा छॾनि सिंध जो माण्हू छा तरक़ी कंदो? तव्हांजी सब्जी नथी वञे, उतां वाघा स्टेशन दरवाज़ो खुलियल आहे पंजाब सिंध में आबादी ते थिए, फसुल लहे थो, हू पंजाब जो अॻु में थो अचे, असांजे फसुल खे पुछे कोन थो, असांजे हारी खे केरु कोन थो पुछे, त पोइ बाक़ी तव्हांजी सिंध तरक़ी किथां कंदी? निकितो आहे जेका डॉक्टर साहब हिकु वधाई आहे। पाण ॻाल्हियूं जाम आहिनि पर दोस्तनि सभिनी इन इशू ते सभिनी ॻाल्हायो आहे। हाणे वक़्तु कोन रहियो आहे। ॻाल्हि इहा आहे त आउं सिर्फ़ु हिकिड़े ॻाल्हि कंदुसि त सभिनी दोस्तनि तालीम जी बि ॻाल्हि कई। बाक़ी में तालीम मेन इशू आहे असांजो, तालीम सिहत इहे मेन इशू आहिनि। पर असां आउं हिकिड़ी ॻाल्हि कंदो, असांजो सिंध जो नुमाइंदो आहे जंहिंखे असीं चूंडे मोकिलियूं था असेंबली में, ऐं पंहिंजे ज़िले जी ॻाल्हि कोन कंदो, ऐं पूरे सिंध जी ॻाल्हि कंदो आहियां। ऐं नुमाइंदा आङुरनि ते घणे ॿुधायो जेके सिंध जे इशू ते असेंबली में उथी ॻाल्हाइनि था। मूंखे कोन थो नज़र अचे जेको सिंध असेंबली, चाहे वफ़ाक़ी असेंबली या सिंधी असेंबली हुजे या प्रोविंशियल, उहो बि असांजो सिंध जो नुमाइंदो। उहो छाजे करे? इन करे जो उहो वीचारो मूं वांगुरु अनपढ़ियल आहे, उनखे ॻाल्हाइण ई कोन थो अचे कंहिं इशू ते, उनखे ख़बर ई कोन्हे त भई आऊं जेको न उनखे पॉइंट टू पॉइंट कंहिं का फिगर ई कोन्हे, इन करे उहो ॻाल्हाए कोन थो। असीं वरी डॉक्टर साहिब जा शुक्रगुज़ार आहियूं। डॉक्टर साहिब जेको हिकिड़ी विक वधाई आहे, डॉक्टर साहिब हिकिड़ो नओं जागृता जे पंहिंजो मिशन खणी निकिता आहिनि ऐं इनशाला असां कोशिशि कंदासीं डॉक्टर साहिब सां गॾु आहियूं। यूसी दड़ो बाज़ार जे चेयरमैन शाहजहान मंज़ूर वसाण खिताब कंदे चयो त सवेरे आउं जेॾीमहिल हिते पहुतसि तेॾीमहिल मूं चयो चाचे खां पुछो, मूं चयो चाचा हीउ छाजो आहे? प्लेटफॉर्म ते छा लाइ घुरायो वियो असांखे? जेॾीमहिल ॻाल्हाइण बुज़ुर्गनि शुरू कयो तेॾीमहिल त मूं चयो मसइलनि ते, सिंध जे मसइलनि ते ॻाल्हाइण शुरू थिया आहियूं। पोइ मूं सोचियो एतिरा प्रॉब्लम्स A to Z सिंध रुगो प्रॉब्लम्स में मुलविस आहे। वधि मां वधि
करप्शन में एतिरा मशगूल थी विया आहियूं असांखे ख़बर न आहे त अछो कारो छा आहे। अॼु जेको चवनि था सियासतदान छॾे विया हलिया या मीडिया सेल जा दोस्त करप्शन कनि पिया या छा, ऐं चवां थो 5 आङुरियूं बराबरि न आहिनि। पाण पंहिंजे पाण खे ॾिसूं था, अॼु असां पाण ई करप्शन में मुलविस आहियूं। अॼु को ऑफिसर कमु नथो करे, अब 5 रुपया ॾिस कमु कंदो छो कोन कंदो? तेॾी महिल असां सोचूं न त असां पाण सही आहियूं, असां पाण सही पिया कमु कयूं। सही तव्हांखे डॉक्टर साहिबु इन ते ऐं ख़ैरात तहसीन पेश कंदुसि जेको तव्हां सिंधु मादरी जी नई जागरता जे लाइ कमु करे रहिया आहियो। असांजा सियासीदान आहिनि जेको पॉलिटिक्स आहिनि, जिन असांखे जानबूझ कर असांखे पोइ हिते रखियो वियो आहे। असां सिंधियुनि खे ऐं सिंधी हुअण जे करे उन्हनि सिंधियुनि जो सिंध सां तमामु नातो न रखियो सही आहे ऐं उन्हनि सिंध सां ऐं चवंदो वॾा ॾुआरी आहिनि असांजा सियासतदान जो असांखे सिंध खे जानबूझ कर पोइ हिते रखियो वियो आहे। असांजे सिंध खे तबाह कयो वियो आहे। असांखे हाणे मेन आहे असांजी तइलीम ऐं गवर्नमेंट जा स्कूल ऐं उन्हनि खे कीअं वधाइजे ऐं उन्हनि स्कूलनि में पढ़ाई कीअं थिए। आया सरमाएदार जा ॿार पैसे वारनि जा ॿार प्राइवेट स्कूल में पढ़नि था। ग़रीबनि जी मेजॉरिटी ग़रीबनि जी आहे, 90% ग़रीब आहिनि, 10% अमीर माण्हू जिन जा स्कूल जिन जा फीस भरे सघनि था उहे ॿार पढ़नि था, उहे ॿाहिरि पढ़ी हिन मुल्क मां हलिया था वञनि। ऐं महिरबानी करे सिंध लाइ तव्हां उथारियो आहे ऐं असीं तव्हांखे जस्ता ॾियूं ऐं असीं तव्हां सभिनी सां तव्हां सां गॾु आहियूं। असीं तव्हां सां जंहिं बि ॿिए बां बाली थींदासीं तव्हां सां गॾु आहियूं। महिरबानी करे हिन बेड़े खे तव्हां अॻिते वधायो। IR जे सरबराह डॉक्टर अब्दुल करीम राजपर कॉन्फ्रेंस में ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी तालीम पहिरियों जेको आहे सो जॾहिं पाकिस्तान ठहियो त उनखां हिकदमि पोइ सिंध यूनिवर्सिटीअ या सिंध जे इदारनि जो जेको सर्टिफिकेट हो उहो तमामु वैल्यूबल हुयो ऐं पंजाब जो को बि मैट्रिक जो सर्टिफिकेट दुनिया में क़बूल न कयो वेंदो हो, पर सिंध जो जेको आहे सो जिथे किथे हुयो ऐं सिंध सभिनी खां अॻु में हुई एजुकेशन जे माना क्वालिटी स्टैंडर्ड में। हाणे सिंध जेका आहे सा बलोचिस्तान खे छॾे बाक़ी सभिनी खां पोइ थिया। पंजाब वारा इन जे करे बि तरक़ी करे आहिनि जो उनजे हो चवनि था त ॾिसो असांजे घिटीअ में तव्हांखे कॉलेज मिलंदो ऐं वाक़ई तव्हांजे लाहौर में वञो त तव्हांखे नज़र ईंदो त तव्हां हर घिटीअ में को न को कॉलेज आहे। इतफ़ाक़ सां का अहिड़ी घिटी न हूंदी जंहिंमें को कॉलेज या को तालीमी इदारो जेको आहे सो न हुजे। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त असां उहा छो वई हली तालीम हुन जी तव्हांखे ख़बर आहे, हुनजा सियासी सबब हुया उहो असां पाण कयोसीं। असां चयोसीं त बाबा हाणे असली हिन शइ खे छिनी उछलायूं था ऐं तालीम जी ज़रूरत ई न आहे। जॾहिं ताईं न हो तालीम खां सवाइ तव्हांजी ताक़त न आहे, तव्हांखे सम्झ न आहे। तंहिंजे करे ॿियो असांजो ख़्यालु इहो आहे त तालीम खे ज़ोर वठाइजे, पर हाणे तालीम खे ज़ोर वठाइण लाइ हीअं आहे त जेकॾहिं असीं रेगुलर तालीम खे रुगो ज़ोर था वठायूं त छा थो थिए त जेके पंजाब जा या ॿियनि हंधि इलाइक़नि जे जिते वॾा शहर आहिनि उन्हनि जा माण्हू जेके आहिनि उहे कुझु शयुनि में तेज़ आहिनि। कहिड़ियूं शयूं? 2 शयूं। हिकिड़ी जेका आहे असांजो छोकिरो जेको अचे थो कराची या इस्लामाबाद में त उहो जॾहिं इंग्लिश था ॻाल्हाइनि त हमारा सफ़ा सुसी थो वञे ॼणो कुकड़ ते पाणी पइजी वियो। छाजे करे त इंटीरियर सिंध जे कॉलेजनि उन में इंग्लिश जो न आहे। सॼी दुनिया जो जेको इल्मु आहे उनजो वॾे में वॾो इल्मु जेको आहे सो इंग्लिश में आहे ऐं इल्म जे ते पहुचण जो ज़रियो हिकु त इंग्लिश आहे, ॿियो जेको आहे सो कम्युनिकेशन जो यूनिवर्सल ज़रियो जेको आहे सो इंग्लिश आहे। वकील अॻवान अली हसन चांडियो कॉन्फ्रेंस में ॻाल्हाईंदे चयो त सुठी शइ आहे, तमामु सुठी शइ आहे। हिन करप्शन वारे माहौल में, बेईमानत वारे दौर में जेकॾहिं का नई शइ ठहे थी तइलीम में, जीअं साईं ॿुधायो त ॿाराड़ी में तहलके हेडक्वार्टर्स में तइलीम कंप्यूटर ऐं अहिड़ियूं शयूं ठहनि ऐं उन्हनि ते अमल थिए ऐं हिन में उहे माण्हू शरीक थियनि जीअं असां वटि ताज आहे ऐं समाजी हवाले सां ॿिए सां त ओड़ा दोस्त जेकॾहिं हिन में शामिलु थियनि ऐं उन्हनि शयुनि ते अमल थिए जेके साईं बयानु कयूं आहिनि त तमामु सुठी ॻाल्हि आहे। जेका ॿियनि क़ौम परस्तनि जी जदोजहद उन जी ख़ुशबू बि हिन में हुअणु खपे, पर हे नई ॻाल्हि जेका आहे ऐं उन जी वाखाण कयां थो त हिन दौर में नफ़्सा नफ़्सी जे दौर में जेको
का बेहतरी दे, सिंध जी ख़ुशहाली दे, सिंधी माण्हुनि जे मुस्तक़बिल ऐं तइलीम दे, विख वधाए थो। उनखे ख़िराज तहसीन पेश कयां थो। डॉक्टर साहब खे सलाम पेश कयां थो त सिंध ऐं सिंध जी ॿाहिराड़ी, सिंध जे माण्हुनि जी तइलीम ऐं तरक़ी ॾांहुं विख वधाई अथनि। संदसि महिरबानी। कॉन्फ्रेंस में शिरकत कंदड़नि पंहिंजा वीचार वंडींदे चयो त सबसे पहले तो मैं आपका शुक्रगुजार इसलिए करता हूं कि आप आज हमारे बीच में बैठकर हमारी बात सुनने के लिए आए हैं। मेरे से बोलने वाले अच्छे और भी हैं और बोलने वाले भी होंगे, लेकिन अगर हमें सिंध के बारे में अगर कोई बात करनी है तो हमें सबसे पहले हमें यह सोचना होगा कि उताक कल्चर, जिसको उताक कल्चर पे हम लोग वोट देते हैं, इसको हमें ख़त्म करना होगा। आप यकीन करो, हमारे एमपीएन एमपीएस की उताकों पर जाओ, वहाँ पर आपको ऐसे ऐसे लोग मिलेंगे कि यार मुझे पुट जेको आहे न वो तंदूर ते मानी पचाए पोइ महिरबानी करो एजुकेशन में लगाए ॾे उनके, छो तो उते पढ़ाणो कोन्हे, खाली पगार वठणी है। और आजकल लोग गवर्नमेंट की नौकरी क्यों ढूंढ रहे हैं? कि उन्हें तनख्वाह लेनी है, काम नहीं करना है। काम करने के लिए तो प्राइवेट इदारे बहुत हैं, प्राइवेट इदारे बहुत हैं, क्यों नहीं जाते हैं? क्योंकि उन्हें काम नहीं करना है। इसलिए मेहरबानी कर आप डॉक्टर साहब, आपका चैनल बड़ी सिंध के लिए आवाज़ उठा रहा है, हम आपके बड़े मशहूर और ममनून हैं। लेकिन आइंदा भी जितने जितने यहाँ जो भी मुअज़्ज़िन बैठे हैं, हम ये कह रहे हैं कि तालीम पे खुशी तवज्जो दी जाए और अब लोगों को पहचाने कि किस ज़बान में बात कर रहा है और कौन से तरीके से बात कर रहा है। महिरबानी। तव्हांजी ही जेका नई जागरता जी कोशिश है, असां तव्हां सां सहमत भी आहियूं। असांखे ख़ुशी भी थी आहे त तव्हांखे सिंधी माण्हुनि जे दर्द जे करे तव्हां ही निकिरी पिया आहियो ऐं हुननि जी ॻाल्हि लाइ हिकिड़ो फोरम मुहैया कयो आहे। सिंध जे एग्रीकल्चर खे बर्बाद करण जो सबबु बणिया, सिंध जे ग़रीब माण्हू खे मज़ीद ग़रीब बनाइण जो सबबु बणिया ऐं अहिड़े नमूने सां सिंध तमामु हिकिड़े अज़ाबनाक हालतुनि मां पई थी गुज़रे। असां जेसीं ताईं निज़ाम जी तब्दीली जी जंग न कंदासीं, असां जमहूरियत जे सफ़र जेको आहे हिन जमहूरी निज़ाम में का बुनियादी चेंजिंग न कंदासीं, तेसीं ताईं मसइले जो को बि हल न निकिरंदो। कॉन्फ्रेंस के खिताब कंदे IR जे सरबराह डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त हिन वक़्त ताईं असां को अहिड़ो बहितर इदारो न ठाहे सघिया आहियूं। चाहे त क़ौमुनि खे हमेशह सुधारींदा, सेखारींदा ऐं हलाईंदा इदारा आहिनि, इंस्टीट्यूशन्स असां क़ाइमु न करे सघियासीं। जेके शुरू में इंस्टीट्यूशन कुझु क़ाइमु थिया उहे करप्शन जो शिकार थी विया ऐं उनखां पोइ चङाईअ जे कम में बि असां को इदारो न ठाहे सघियासीं। असां वटि जेकॾहिं माना ख़ल्क़त जी ख़िदमत लाइ इदारो आहे त उहो बि ईदी आहे, जेको असां मां न आहे, सिंधी न आहे घटि में घटि। असां त केतिरो हाणे सिंधी सम्झूं था न आहे हुन में, त छो त सिंध रुॻो सिंधी नसुल जे माण्हुनि जी न आहे, पर जेके ॿिया आया आहिनि उहे बि गॾिजी सभु सिंध गॾु कनि था। ॿियो डॉक्टर अदीब रिज़वी आहे, ओड़ो माण्हू बि असां मां जेको SIUT ठाहियो, जेको मुफ़्त में जिते करोड़ रुपया ख़र्चु थींदा आहिनि उते हर ग़रीब जो मुफ़्त में इलाजु थो थिए, उहो बि असांखां न ठही सघियो। असांखां अहिड़ी का वॾी अदबी ऑर्गेनाइज़ेशन न ठाहे सघियासीं, का एजुकेशन खे सुधारण लाइ कुझु न करे सघियासीं। तंहिंजे करे छा थियो त असांजी सोसाइटी ऑर्गेनाइज़ न थी सघी। फ़ौज खां बि असां भॻल परे रहियासीं। फ़ौज में जेके माण्हू हुया उन्हनि में घटि में घटि इहो थियो त उन्हनि जो मुल्क जे इस्टेब्लिशमेंट ते कंट्रोल हासिलु थियो उन्हनि खे। उनखां पोइ जेको आहे सो उन्हनि जे घरनि में जेको आहे सो मर्द परे रहे थो त उहा ॻाल्हि बर्दाश्त करण जहिड़ी थी वई ऐं उहो जेके ऑर्गेनाइज़ सोसाइटियूं थी वियूं। त ॿियो जेको आहे सो इहो टीं ॻाल्हि इहा आहे त अॼु बि असां जेको आहे यानी कि हिकिड़ा कूड़नि मफ़रूज़नि उन्हनि ते हलूं था। मिसाल तौरु असां तमामु घणनि ॻाल्हियुनि में लफ़्ज़नि खां उन्हनि जी माना खसे वरिती आहे। जेकॾहिं असां हीरो कंहिंखे चऊं था, कंहिंखे चऊं था बाबा हे अबू जहाद आहे, हे साईं जेको आहे सो चेगवेरा आहे, पर उन्हनि में उनजी का धप बि न हूंदी आहे, बल्कि उन जे उलट हूंदा आहिनि। चेगवेरा वग़ैरह भते जे लाइ हूंदा आहिनि या उन जे लाइ हूंदा आहिनि, पर पंहिंजे माण्हू खे फ़ाइदो ॾियण जे लाइ या उन में न हूंदा आहिनि। तंहिंजे करे हिकिड़ी फेक क़िस्म जी जेका आहे सा ॻाल्हियुनि में असां मुब्तला रहियासीं। उनखां पोइ असां इहो सोचियो ई न आहे त असां ॾाढा माज़ी पसंदि आहियूं। असां जेको आहे सो माज़ीअ जी पूॼा में रुधल आहियूं। मिसाल तौरु असां चऊं था त बाबा मोने दड़ो हीअं हो ऐं वाक़ई उहो हुयो, असांजी तहज़ीब हीअं हुई, हालत बि हुयो, बराबरि हुयो, पर ॻाल्हि आहे त हाणे असीं छा आहियूं। असां तव्हांखे जेका मिसाल तौरु जेका उजूरो मिलंदो मौजूदा प्रोडक्शन ते मिलंदो न। असांजी मौजूदा प्रोडक्शन तव्हां ॾिसी सघो था
जेको असांजा पार्टी जा सरबराह आहिनि सभिनी पार्टियुनि जा वठी वञूं, जेके सदर थिया, जेके वज़ीर आला आहिनि ऐं वज़ीर आज़म आहिनि, उन्हनि जी प्रोडक्शन जेका आहे सो छा आहे, छा उहा जेका उन मुताबिक़ आहे। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेको आहे सो ॻाल्हियूं फेक माना सॼो रहियो आहे। FOC सिंध जे सदर जावेद जुणेजे कॉन्फ्रेंस में ॻाल्हाईंदे चयो त असां आबादगारनि जे हवाले सां सिंध TV वारनि जा हमेशह थोराईंदा रहिया आहियूं, चाहे उहो सारियुनि जो मसइलो हुजे, चाहे उहो कमनि जो मसइलो हुजे, चाहे उहो वणनि जो मसइलो हुजे, या चाहे उहो मिर्च जो मसइलो हुजे, चाहे कणक जो बारदानो जो मसइलो हुजे, हमेशह सिंध TV ते इहो आवाज़ु उथारियो वियो आहे। ऐं उन खां पोइ असां आबादगार तंज़ीमूं बि एतिजाज धरणा CM हाउस जे अॻियां गटर खाधासीं, धरणा यासीं, त पर अॼुकल्ह जी वाजिद लिगारी साहिब हिते ॻाल्हियूं कयूं त जेको अॻे जेको कंहिं शइ ते प्रेस क्लब जे अॻियां मुज़ाहिरो थींदो त उन ते नोटिस वरितो वेंदो इंतिज़ामिया जे पारां। अॼुकल्ह उहा इंतिज़ामिया डिस्ट्रिक्ट जे लेवल ते छा पर सिंध लेवल ते बि आराम में आहे। हर जॻह ते करप्शन आहे। तव्हां इरीगेशन में ॾिसो करप्शन लॻी पई आहे, तइलीम खाते में करप्शन लॻी पई आहे, सिहत खाते में करप्शन लॻी पई आहे, फूड डिपार्टमेंट वटि करप्शन लॻी पई आहे। अगरि इहा सॼी करप्शन हली त पोइ सिंध जो आवाम या सिंध जो आबादगार छा हली सघंदो। ऐं उन खां पोइ ऐं इहा हिकिड़ी ॻाल्हि कंदुसि आहे, खिलण जहिड़ी बि ॻाल्हि आहे, ऐं इहा अक्सर तौर ॻाल्हि इहा थींदी रहंदी आहे त ही मुज़ाहिरा आहे धरणा हणी 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 बिल्कुलु थकी पिया आहियूं सफ़ा। त हालत असांजी उहा हिते साॻी थी वई हली आहे, इहे धरणा हणी मुज़ाहिरा हणी थिए कुझु कोन थो। ऐं तव्हां हिकिड़ा सुठा ॻाल्हि खणी आया आहियो। इनशाला सिंध जो आबादगारी या सिंध जो आवाम असीं तव्हां सां गॾु आहियूं ऐं इनशाला तव्हां मां असांखे उमेदु आहे त जेके बि हिते जा मसइला हूंदा इहे तव्हां सां असांजा हल कराईंदा। इशू सभु डिस्कस थिया आहिनि, का बि रिपीटेशन जी ज़रूरत कोन्हे। सभु चंद चीज़ूं ॻाल्हियूं आहिनि जीअं डॉक्टर साहिबु चयो कलेक्टिव विज़डम, कलेक्टिव लीडरशिप, कलेक्टिव शयूं हुजनि, रोल मॉडल जी खोट आहे, ईअं बि न आहे। असां वटि डॉक्टर ख्वाजा साहिब जी खोट थी वई हली आहे। असां वटि सोसाइटियुनि में रोल मॉडल जॾहिं असीं ईदी जो ज़िक्र करियूं था, अदीब रिज़वी जो ज़िक्र करियूं था, त असांखे असांजी सॼी सिंध में अहिड़ा के तमामु माण्हू न आहिनि जिन खे ॻणे सघिजे। असांजा उहे जेके तइलीमदान इशू एजुकेशन जा माहिर हुआ, उन्हनि बि यूनिवर्सिटियुनि जे वाइस चांसलर खां पोइ वञी पेट्रोल पंप खोलिया आहिनि, कंहिं वञी स्कूल कोन हलायो आहे। बदकिस्मती सिंध जी इहा आहे। हुन में रुगो फ्यूडल जो इशू न आहे, इशू सॼे नियतनि जो इशू आहे। असां वटि तमामु सुठा स्कूल आहिनि ऐं उन में गवर्नमेंट जा स्कूल कोन्हे, उहे प्राइवेट अफोर्डिंग कोन्हे, उहे माण्हू ॿिया वॾा माण्हू स्कूल करे सघनि था। तंहिंजे करे इशू क्लास जो इशू आहे। उहो साॻियो तव्हांजे सिंध जो माण्हू हुजे, उहो न तव्हांजो न रिलीजियस इशू आहे, न एथेनिक आहे, न सेक्टेरियन आहे, को अहिड़ो इशू कोन्हे। ग़रीब जो ॿारु आहे, सेठ जो ॿारु आहे, डॉक्टर अजीत जो ॿारु, सम्झो अजीत साहिब जो ॿारु आहे, उहो पढ़ंदो हूंदो बीकन हाउस में ऐं ॿियनि स्कूल में पढ़ंदो हूंदो, ॿियो वीचारो ग़रीब जो ॿारु वेठो थो। तंहिंजे करे इशू क्लास जो आहे, इशू न रिलीजियस आहे, न मैथेनिक आहे। उन सॼे इहा मर्ज़ जी तशख़ीस बि असां वटि थियल आहे। हाणे उनजो इलाजु कीअं कजे इहो वॾो मसइलो आहे। इलाज लाइ असांखे नियत जी ज़रूरत आहे। डॉक्टर खे बि ख़बर आहे त उनजो इलाजु कीअं कजे। तो असीं जेको आहे सो महिरबानी फयाज़ साहिब जी, ऐं असीं तव्हां सां बिल्कुलु जेका नई जेका ॻाल्हि आहे उन में असीं तव्हां सां गॾु आहियूं ऐं आउं सम्झां थो जेके बि इशू थींदा ऐं जेका बि जेका बि डेवलपमेंट थींदी उन में असीं तव्हां सां गॾु हूंदासीं हर हवाले सां। महिरबानी। आबादगार अॻवान जानशेर जुणे जो कॉन्फ्रेंस में ॻाल्हाईंदे चयो त मेन मक़सदु हिन प्रोग्राम जो इहो आहे कि माण्हू में अवेयरनेस पैदा करणु। पंहिंजी क़ौम जेका आहे उहा ॾाढी मुतहरिक क़ौम आहे ऐं पंहिंजी बाशऊर अवाम आहे। पंहिंजी पाखे छा करिणो आहे, पाखे ख़ाली हिन क़ौम जी हिन अवाम जी काउंसलिंग करणी आहे। जेसि ताईं तव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, जेसि ताईं हिन मुल्क में तालीम कोन्हे, एजुकेशन कोन्हे, तेसि ताईं हिन मुल्क जी अवाम जेका आहे, जेका अमी चओ त जेका नंढे तबिके जी अवाम जेका चओ, जेका ग़रीब अवाम चओ, उहा पिसंदी रहंदी। उहे ई क़ौमूं सिर खणी सघियूं आहिनि जिन तालीम वरिती। बांग्लादेश तव्हांजे साम्हूं आहे, जेके तालीम में असां खां धार अलॻि थिया। उन्हनि तालीम जी परसेंटेज उते छा आहे, हिते छा आहे, उन्हनि जो मयार हींअर छा आहे, अॼु छा आहे। बाक़ी त हज़ारे मसइला आहिनि, हज़ारे आहिनि। असुलु मसइलो तालीम जो आहे, जेके एतिरो तबाह कयो वियो आहे, एतिरो तबाह कयो वियो आहे, जंहिंजे लाइ तव्हां चओ था जेको आम माण्हू बॉर्डर जी सूरत में या ॿी कंहिं कंडीशन में अची मैदान ते अचे, उन खे त पढ़ण जो मौक़ो ई कोन थो मिले। प्राइवेट स्कूल आहिनि, गवर्नमेंट स्कूल त ख़तमु थी विया जा, पर इन तालीम खे कंहिं सूरत में इन मां हथु न कढो। इहो जहाद आहे। इन जहाद जे लाइ जेकॾहिं सभिनी गॾिजी आउं पंहिंजी जाइ ते करियां, आउं बि ज़िम्मेवारु आहियां।
कॉन्फ्रेंस की पुॼाणी ते समूरन सिंध के घण घुरन वकीलन आबादगारन सियासी समाज के अगवाणन शायरन अदीबन समेत पंहिंजा वीचार वंडींदे चयो त सिंध टीवी वारा जेकॾहिं इहो कमु कनि त उन्हनि जो वॾो अहसान थींदो। थिंक टैंक ठाहिया वञनि मुख़्तलिफ़ मसइलनि ते। एजुकेशन जो मसइलो आहे, रुगो एजुकेशन जो कोन्हे, हेल्थ जो बि आहे। थर में ॿार मरनि था हिन जदीद 21वीं सदी में, उनजो हल ई कोन्हे। हिकिड़ी मामूली बीमारी जंहिंजो इलाजु मौजूदु आहे पर थर में ॿार मरी था वञनि। चयो वञे थो त इहा का वॾी ॻाल्हि आहे ई कोन, छो जो उहे मिसकिननि जा आहिनि, ग़रीबनि जा आहिनि, थरनि जा ॿार आहिनि, तंहिंजे करे भली पिया मरनि। अहिड़ा कई मसइला आहिनि। सिंध में हारी सां हालत छा आहे, सिंध में ग़रीबनि सां हालत छा आहे, सिंध में इंसाफ़ कहिड़ो आहे, त इन लाइ थिंक टैंक ठाहिया वञनि। सिंध टीवी वारनि खे गुज़ारिश आहे त मुख़्तलिफ़ शोबनि जा माहिर बजाए सेमिनार तव्हां कयो था, महिरबानी तव्हां सुठियूं शयूं कयूं। लाहौर में बि सेमिनार कयो, हुते अहिड़े क़िस्म जा सेमिनार कया वञनि। मुख़्तलिफ़ शोबनि जा माहिर गॾु करे थिंक टैंक हुअणु खपनि जेके मसइलनि जी निशानदाही कनि ऐं मसइलनि जो हल बि ॿुधाइनि। ऐं मज़हबी इंता पसंदी के असांजो सिलेबस असांजो निसाब उनखे फ़रोग़ ॾेई रहियो आहे। ऐं तंहिंखां पोइ दहशतगर्द ऐं जेके उन्हनि जी सोच तव्हां ॾिसो थर में ऐं चवंदो सुभाणे उत्तर वज़ीरिस्तान खां वधीक तव्हांखे जेको आहे 10 साल खां पोइ थर में दहशतगर्द मिलंदा। उन केरु थो पाले उन्हनि खे? ऐं उते असां सां ज़्यादती इहा बि आहे। चलो तव्हां दहशतगर्द या जंहिंखे मज़हबी इंता पसंद जे नाले ते या कुझु ऐं चवां थो एतिरा जेके असीं नस्लियूं पैदा कयूं पियूं वञनि, उते जेको उनजो सफ़ाई लाइ माण्हू उहो बि या पंजाब मां थो अचे या केपी मां केपी लोकल माण्हू खे उते जेको आहे सो उन कम ते नथा लॻाइनि। तइलीम जो मयार ऐं चवां थो जेसि ताईं इहो हिकिड़ी कानून में अमेंडमेंट हुजणु खपे त गवर्नमेंट जी 17 ग्रेड जी नौकिरी वठण जे लाइ हुनजो ॿारनि जो गवर्नमेंट जी स्कूल में पढ़ण जो हुजणु लाज़मी आहे या हुन में दाख़िला लाज़मी आहे। ऐं MP MN सेनेट जे टिकट जे लाइ अप्लाई करणु जो कानून में या अमेंडमेंट हुजे त उनजा ॿार ज़रूरु गवर्नमेंट जी स्कूल में पढ़नि। ऐं असांजे वर्दी वारे खे मेजर खां मथे प्रमोशन जे लाइ हुनजा ॿार गवर्नमेंट जी स्कूल में हुजनि। जॾहिं इहा डिस्क्रिमिनेशन ख़तमु न थींदी तेसि ताईं कॾहिं बि तइलीम न सुधरंदी। हाणे ॻाल्हि इहा त तव्हां जेको सिंधू माथिरे जी नई जागरता खणी हलिया आहियो, जागरताऊं असां शुरू खां ई जेको आहे सो पंहिंजे कुलनि ते खणियो हलूं पिया। ऐं इन ई जागरताउनि में जेकॾहिं असांजे नियतनि जो जेकॾहिं सचाईअ जो उन में अंसर शामिलु हूंदो त यकीनन असां कामयाबु वेंदासीं। हाणे मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त तव्हां नई जागरता कहिड़ी था चाहियो, छाकाणि जो कंहिं बि क़ौम जे तरक़ीअ जे लाइ अवसर जे लाइ 3 शयूं तमामु ज़रूरी हूंदियूं आहिनि त उहा क़ौम पाण मां ख़ौफ़ कढे, उहा पंहिंजी लालच छॾे ऐं ज़ाती मुफ़ादनि खे परे रखे। जंहिं शइ खां असां तमामु घणो परे आहियूं। नंबर ॿी ॻाल्हि, जंहिंखे पंहिंजे धरतीअ सां वफ़ादारीअ जो जेकॾहिं निभा न आहे, जेका क़ौम पंहिंजे हक़नि खां ऐं पंहिंजे ज़ाती जेका आहिनि हक़ आहिनि उन्हनि खां लातालुक़ रहंदी त उनजो असरु ईअं ई थींदो जीअं अॼु असांजो असरु आहे। इन शइ खां बचण जे लाइ मूंखे जेको आहे दोस्तनि जूं मूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि ऐं पंहिंजो जेको सभिनी जा वीचार बि ॿुधा आहिनि। मक़सदु बि साॻियो पियो नज़र अचे, तालीम तालीम तालीम। आउं चवां थो सिंध जहिड़ी तालीम किथे बि न आहे। असांजो माण्हू अॼु बि तमामु घणो इंटेलेक्चुअल आहे, उनखे जेके आहिनि सो वसीला फ़राहम नथा कया वञनि। तव्हां हिकिड़ो जुमिलो चयो त असां हिकिड़ो रवायती जेको सिंध जो कल्चर आहे असां चाहियूं पिया त इनखे वधि में वधि हिकिड़ो उजागर करियूं ऐं ॿियो जेके सिंध जा लिकल मसाला आहिनि उन्हनि खे असां आणियूं। ऐं उहो असल में साईं जी ॻाल्हि सां ऐं इतफ़ाक़ नथो करियां त माण्हू मुतारिक न आहे। जेकॾहिं तव्हां ॾिसो त हींअर हर शोबे जो माण्हू, छाकाणि त हींअर हर शोबे जो माण्हू मुतासिर आहे। आबादगार मुतासिर आहे। छा आबादगार घर वेठो आहे छा? असां त डेली पिया ॾिसूं, कॾहिं किथे मुज़ाहिरा आहिनि, कॾहिं प्रेस कॉन्फ्रेंस आहिनि, मुतारिक आहिनि। ऐं उन खां अलावा जेको ॿियो तबिको आहे जी उते सिरकी जो फज़ीला सिरकी जो मामिलो आहे, छा मुतारिक न आहिनि? उहे वेठा आहिनि। उन्हनि खे एतिरो छाकाणि त हाणे जेको एहतजाजनि जो इन्हनि सभिनी तव्हां मरी वञो, तव्हां पाण खे बाहियूं ॾेई छॾियो, असरु कोन्हे। हाणे इन्हनि जो असर ई कोन्हे। को वक़्तु हूंदो यादि हूंदो को किथे बुख हड़ताल ते वेंदो, माण्हू हैरत जो इज़हार कंदा हुआ त हीअ बुख हड़ताल थी आहे। हिन सिंध जे कंहिं शहर में बुख हड़ताल थी आहे, माना वॾी ॻाल्हि थींदी हुनजो हूंदो। हाणे त माण्हू बाहियूं ॾेई छॾनि त कुझु बि कोन थो थिए। आज सिंध टीवी की जानिब से हमें यहाँ पे बुलाया गया है। नज़ीर पंवर साहब का हम शुक्रिया अदा करते हैं, डॉक्टर साहब का भी हम शुक्रिया अदा करते हैं कि वो हमारे शहर में आए, सिंध का बेड़ा उठाने की उन्होंने हिम्मत की, जुस्तजू की। आप अपनी क़यादत को
अपनी क़यादत को, जो भी आप अपने साथ 10, 15, 20 अपनी क़यादत बनाते हैं, उनसे हल्फ वो लें जिस हल्फ पे वो पूरा उतरे। उन लोगों को अपनी टीम में शामिल करें जिन लोगों को गरीब का दर्द पता हो। अॼु त मीडिया जो दौरु आहे, हर जाइ ते कुझु बि थी थो वञे त मिंट में मीडिया पहुची थी वञे, उन ते उनखे ज़ाहिर करे थी छॾे। हर करप्शन आहे, मञूं था बिल्कुलु करप्शन आहे, त उनजी लाज़मी करप्शन हिकिड़ो माण्हू रोके बि नथो सघे। ॾिसो तव्हां MPA आहे, MNA आहिनि, उहे करप्शन खे नथा, उन खे वञिजे हिकिड़ी कमेटी ठहे जेका MPA MNA वटि वञे, उन्हनि खे ॿुधाए, उन्हनि खे जेको आहे हुते चवे त बाबा हिन डिपार्टमेंट में तव्हांजे में करप्शन थिए थी, हिन करप्शन खे रोकी वञे, छो करप्शन थिए थी। जेके सभिनि दोस्तनि ॻाल्हायो करप्शन रुगो, पर करप्शन करण वारो ऑफिसर हूंदो आहे, MPA MNA हूंदो आहे, उन्हनि खे पाण अवाम पब्लिक वाउट ॾियूं था न, उन्हनि माण्हुनि वटि वाउट बि पाण ॾियूं था, त उन्हनि माण्हुनि वटि पाण हलूं न, उन्हनि माण्हुनि खे चऊं त तव्हां छो करप्शन था करायो, तव्हां करप्शन बंदि करियो न। हकीकत ये है कि हर आदमी अपने घर के सामने सफाई करे, अपना गांव साफ करके रखे, तो मेरा ख्याल है पूरा सिंध साफ हो जाएगा। सिंध के अंदर आपघाती है, सिंध के अंदर तकलीफ़ें लोगों के मसले नहीं होते। जैसे हमारा ये डिस्ट्रिक्ट मीरपुर खास है, ये पसमंदा है, पानी के बारे में जो है ये तेल का डिस्ट्रिक्ट है, पानियों की प्रॉब्लम है, रास्तों पे मेरे ख्याल में सब दोस्त आए होंगे, रास्तों की क्या हालत है। इसके मसला ये नहीं, इसका हम खुद भी इसके जवाबदार हैं। अगर चाहें अपने घर के सामने मिसाल के रोड नहीं टूटने दें, अपने घर के सामने सफाई रखें, अपने गांव की सफाई रखें, अपनी गलियों की सफाई रखें, तो सिंध मैं समझता हूँ अच्छा हो सकता है। तमामु सुठो कदम आहे ऐं सभिनी दोस्तनि फोकस कयो आहे तइलीम ते। लाज़मी आहे जॾहिं असांजी सिंध जो माण्हू पढ़ियल बि आहे, पर जेकॾहिं पढ़ियल हूंदो 100% पढ़ियल हूंदो त उन्हनि मां वॾी उमेद रखी सघिजे थी। पर अफ़सोस सां त सिंध जी तइलीम खे तबाह रुगो जेकॾहिं हिकिड़ो उस्ताद ते हणी छॾियो न, त सिंध जी तइलीम हिकिड़े उस्ताद ई ख़राबु कई आहे। ईअं बि कोन्हे, तव्हां स्कूलनि में ॾिसो 4 दीवारी कोन्हे, स्कूलनि जा चापड़ मथां किरनि पिया, डेली नंढड़ा ॿार ज़ख़्मी थी जेके आहिनि सरकारी स्कूलनि मां अस्पतालनि खजी पिया वञनि। पर जेको फोकस सिर्फ़ु उहो आहे, इहो सिर्फ़ु ध्यानु हटाइण तां आहे। तंहिंजे करे उन्हनि खे उहे सहूलियतूं ॾिनियूं वञनि, तइलीम ॾिनी वञे, उन्हनि जा बुनियादी हक़ आहिनि। न्याणियूं ॿारहाड़ी जे स्कूलनि में पढ़नि थियूं, उते वॉशरूम कोन्हे, उते 4 दीवारी कोन्हे। शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। असांजी इहा तइलीम आहे सिंध जी साईं ॿारहाड़ी जी। शहर त बहितरीन आहिनि, उन्हनि खे प्रोटेक्शन आहे, उन्हनि जूं 4 दीवारियूं आहिनि, उन्हनि जा वॾा वॾा गेट लॻल आहिनि, पर सिंध जी तइलीम ॿारहाड़ी जी सही तबाह थियल आहे। इन खे सुधारणो पए। महिरबानी साईं। दोस्तों, ॻाल्हि अॼु हले थी सिंध जे जागृता जी, ॻाल्हि हले थी अॼु तइलीम जे तबाहीअ जी, ॻाल्हि हले थी रोडनि जे तबाहीअ जी, ॻाल्हि हले थी सिहत जे अस्पतालनि जे तबाहीअ जी। ॿुधायो कहिड़ो महकमो, कहिड़ो शोबो सही आहे सिंध में? को सही कोन्हे को। जागृता लाइ असां सभिनी जो ओड़ो ई हिकु हक़ु आहे ऐं ओड़ो ई फ़र्ज़ु आहे जेको हिकु वॾे माण्हूअ खां वठी आख़िरी लेवल ताईं जंहिंमें बि शऊर आहे। तव्हां तकरीरूं त वॾियूं करियो था, पर पंहिंजे पाण मंझि तव्हां कहिड़ी तब्दीली आणींदी आहे, कहिड़ी सुजाॻी आणे पिया। अॼु जागृता जो प्रोग्राम आहे त अॼु तव्हां सभु वचन करियो त असांखे सिंध खे जेको आहे पंहिंजे हक़नि ॾांहुं ऐं तरक़ीअ ॾांहुं वठी वञिणो आहे। असांखे फ़रसूदा ऐं जेके फ़रसूदा निज़ाम आणण वारा सियासतदान उन खे रिजेक्ट करणो आहे। जेसीं ताणी असां वोट कंहिं सुठे तरीक़े सां सुठे कंहिं इंसान खे न ॾींदासीं, तेसीं असांजी हालात, असांजो जेको ई ॻाल्हायो आहे कॾहिं बि चेंज कोन थींदो। असां पंहिंजो वोट सुठे इंसान खे ॾियूं जेको अव्हां जी नुमाइंदगी करे थो। अव्हां जे वोट सां असेंबलियुनि में इहे अव्हां जा अरबों रुपया एजुकेशन ते, इहे अरबों रुपया हेल्थ ते फंडिंग अचे थी, हू इहे ई इन्हनि करे कामोरनि सां मिली इहे ई नुमाइंदा खाई था वञनि। चेक एंड बैलेंस इन्हनि अव्हां जे नुमाइंदनि खे करिणो आहे, पर हू पाण उन में हिसेदारी वठी खाई था वञनि। जेसीं ताणी असां पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु करणु न सिखंदासीं, तेसीं ताणी असां पंहिंजे लाइ नथा आणे सघूं, नथा आणे सघूं। मुंहिंजो एतिरो ॻाल्हि। सभ खां पहिरीं जेके सरकारी स्कूलूं आहिनि उन में तइलीम बहितर कई वञे, प्राइवेट स्कूलूं बंदि कयूं वञनि, ऐं जेके दुनिया में जेके इनकलाब आया आहिनि, जेके आहिनि असांजा हिकिड़ा जेकॾहिं तरक़ी पसंदि जेके माण्हू अॻु में आया आहिनि,
उहे इन मज़लूम क़ौमुनि जा माण्हू आया आहिनि, उहे ग़रीब घराणे सां वाबस्ता आहिनि। उहो ॿार ग़रीब घराणे सां वाबस्ता जॾहिं सुठी तइलीम अदा करे ऐं सुठी पोज़ीशन ते ईंदो त इनशाअल्लाह उन्हनि खे इहे ॻाल्हियूं ॿुधाइण जी ज़रूरत ई कोन्हे। उहो इहो हर मरहले मंझां इहो गुज़री हुन इक़्तिदार में पहुतल हूंदो त इनशाअल्लाह इहा सिंध तरक़ी कंदी। त मुंहिंजे सिंध जी जेका सियासी समाजी सूरत हाल आहे उन में तब्दीली जीअं का बि किरण मूंखे नज़र न पई अचे। मायूस आहियां, इंतिहाई मायूस आहियां। छो जीअं फ्याज़ नाइच ॻाल्हि कई त MRD मूवमेंट खां पोइ हेॾियूं जदोजहदूं ही क़ौमपरस्त पार्टियूं ऐं नाला बि खणंदुसि, उहे समूरियूं मुंहिंजूं पार्टियूं जिन सां कल्ह मूंखे ऐं मुंहिंजनि समूरनि दोस्तनि खे मोहबत हुई। असांजूं उहे इनकलाबी ऐं क़ौमी तहरीकूं ऐं पार्टियूं जंहिंजा सरबराह रसूल पलीजो साईं GM सैयद बशीर ख़ान ऐं ॿिया इलाही सारा कामरेड जाम साकी डॉक्टर अरबाब खाहावड़ ऐं ॿिया इलाही सारा कामरेड उहे समूरा हुआ जे जेलनि में बि विया, क़ुर्बानियूं बि ॾिनऊं। उन खां पोइ असां जहिड़नि कामरेडनि बि झर जंग जाॻियो ऐं उहे पंध बि कयासीं, बहस बि कयासीं ऐं उन्हनि इदारनि खे एसि ताईं अची उन्हनि खे तबाह ऐं बर्बाद कयोसीं, ख़ुदि उते तालिबान थी वेठासीं। पर फिल फौरी जी तव्हां हिकिड़ी रेपिड एजुकेशन जी ॻाल्हि कई आहे त भई तेज़ी सां त हिननि इदारनि खे बि तेज़ी सां सुधारण जी ज़रूरत आहे। समूरनि पार्टियुनि गुरूअनि इदारनि खे, सिविल सोसाइटी खे, असांजे मीडिया खे, सभिनी खे सो महिरबानी तव्हांजी, तव्हां ही विक खई आहे, क़दम खयो आहे त इन सां गॾोगॾु असांजूं समूरियूं सिंध जूं जेके सियासी पार्टियूं वॾियूं दवाऊं बि कनि थियूं ऐं वाकई उन्हनि जूं क़ुर्बानियूं बि आहिनि, पर उहे ज़ाया छो पियूं थियनि, उन्हनि लाइ बि तव्हां कुझु कंदा। महिरबानी। माण्हुनि में इहो डप ऐं ख़ौफ़ आहे त जेकॾहिं असीं पंहिंजे हक़नि जे करे या पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कंदासीं त असांखे बिल्कुलु या त मारायो वेंदो या जेलनि हवाले कयो वेंदो। मीरपुर ख़ासि ॿार जो जेसि ताईं तालुक़ु आहे, असांजा वकिला कंहिं न कंहिं तरीक़े सां ग़रीबनि जी मदद कंदा रहंदा आहिनि। सिविल अस्पताल जेकी हाणे सिधी नज़र अचे पई उन में बि असांजे वकीलनि जो ई वॾो जेके आहे न कारनामो आहे। मीरपुर ख़ासि में असां लेडीज़ आहियूं, घर में वञूं त चुल्ह में गैस कोन्हे, सॼो ॾींहुं तरसियूं पिया त लाइट कोन्हे, एक्सीन वटि वञूं त 100 हीला बहाना, मुख्तियारकार ऑफिस में वञूं त उहा ग़ाइबु। छो त माण्हू कहिड़ी शइ खे ॾिसे। त ठीकु आहे, जेकॾहिं को शइ ठाहिणी आहे त मां चाहींदुसि त हिते को ह्यूमन राइट जी हिकिड़ी ऑफिस ठहे जंहिंमें ह्यूमन अचनि त हुननि सां गॾोगॾु हुनजे राइट्स खे बि माण्हू ध्यान में रखनि। ऐं जेसि ताईं असांजी वकिला बिरादरी जो तालुक़ु आहे, असीं त ऑलवेज़ हुननि सां गॾु आहियूं जेके मुस्तहिक़ आहिनि, जेके वीचारा मदद जी उमेद रखे असां वटि ईंदा आहिनि। बाक़ी काफ़ी सारा इशूज़ आहिनि। हिकिड़ो नंढड़ो नुक़्तो त जेकॾहिं डॉक्टर राजपर साहब पहिरीं ॻाल्हाए वञनि हा त जिन 7-8 या 10 शोबनि जे बारे में जेको ही फोरम चऊं या ही जेका जागृता चऊं त उहो एॾो साईं मुख़्तसर वक़्त में सुठी ॻाल्हि कई। जीअं मसलन ईदी जी ॻाल्हि साईं कई। नंढड़ो मुंहिंजो अर्ज़ु आहे त सिंधु माथिरीअ जी नई जागृता ऐं IR जेको मुख़फ़फ़ आहे अंग्रेज़ी जो, ॿई चश्मे मां रोशन दिले मां शाद, किसी नए ज़माने का ख्वाब टाइप को हिकिड़ो उर्दू जो बि तव्हांजे इन मोनोग्राम टाइप में या मसलन इन में लफ़्ज़ माना शामिल कजे। आउं सम्झां थो त पॉज़िटिव जेका बि मोमेंट आहे उन खे सपोर्ट कजे ऐं डिसअपॉइंटेशन न थिए। दोस्तनि सुठो हिकिड़ो माना इन्हनि मोमेंट हलाई आहे त इन लाइ असांखे जीअं फूड जो मसइलो आहे, असां 3 बुनियादी शयूं आहिनि, फूड आहे, हेल्थ आहे, एजुकेशन आहे। 3 इदारा असां वटि टोटली तबाह आहिनि ऐं जेसि ताईं असांखे एजुकेशन, फूड न हूंदो, हेल्थ न हूंदी, एजुकेशन जो फ़ाइदो कोन्हे। त इन टिनी जेके से ॻाल्हियूं आहिनि, इन्हनि टिनी ते असांखे गौर करणो पवंदो। टई जेके शोबा आहिनि बिल्कुलु तबाह आहिनि ऐं इन जो बुनियादी रीज़न आहे असांजो वोट जो राइट जेको आहे असीं प्रॉपरली उनखे इस्तेमालु न पिया। कॉन्फ्रेंस के खिताब कंदे IR जे सरबराह डॉक्टर अब्दुल करीम राजपर चयो त तंहिंजे करे असांजो ख़्यालु इहो आहे त रेगुलर एजुकेशन सां गॾोगॾु हिकु इंडस रेनेसेंस जा स्कूल खोलजनि हर तालके लेवल ताईं, जंहिंमें जेके पार्ट टाइम हुजनि, शाम जे टाइम ते या मंझंदि खां पोइ 2-3 कलाक 4 कलाक हलनि, हुन में तमामु मुनासिबु फ़ी वठी ऐं IT ऐं इंग्लिश जी तालीम ॾिजे त जीअं सोसाइटी जल्दी जेको आहे अॻिते अचे। इन जो नालो असां रखियो आहे रैपिड एजुकेशन, तकड़ी तालीम। तकड़ी तालीम इहो आहे त ॿियूं शयूं त थी वेंदियूं, पर हिननि में जेकॾहिं असां न आहियूं त पोइ असां जेको आहे पोइ ते रहिजी वेंदासीं। जेको माण्हू बिज़नेस करे थो,
जेको माण्हू जेको आहे सो इंडस्ट्री हणे थो उहो न रुॻो इकोनॉमिकली मथे थो अचे पर उनजो पंहिंजे ज़मीन ते जेको आहे पेर पुख़्तो थो थिए ऐं उनजे माण्हुनि जो पेर पुख़्तो थो थिए। तंहिंजे करे असां चाहियूं था त हिकिड़ो इदारो क़ाइमु कयूं जंहिंमें सॼी जेका रिसर्च करे बिज़नेसिस मुक़ररु कया वञनि ऐं उन्हनि में थोरी थोरी इन्वेस्टमेंट सां सॼनि जेतिरा बि माण्हू उन में अचनि उनखे नंढिड़ो स्मॉल जेको आहे बिज़नेस ट्रेड स्मॉल इंडस्ट्री या ह्यूज इंडस्ट्री जेको बि उहो करे सघे थो उहो कराइजे ऐं उनखे उन ऑर्गेनाइज़ेशन जे थ्रू इंफॉर्मेशन बि ॾिजे उनखे लोन बि कराइजे ऐं उनजो पंहिंजी इन्वेस्टमेंट बि इस्तेमालु कजे ऐं उनखे तहफ़ुज़ बि ॾिजे ताकी ही माण्हू जेको आहे सो इन पासे अचनि। असां जेको 4-5 करोड़ माण्हू सिंध जा जेका शयूं कंज़्यूम कयूं था उनजी 50 खां 60-70% पंजाब मां ठही थो वञे। तव्हांजो सॼो हेठियों मथियों प्रॉफिट उन्हनि ॾे थो वञे पियो पर जेकॾहिं ॿियो चाइना मां थो अचे को ॿाहिरों थो अचे घटि में घटि जेको असां शयूं इस्तेमालु था कयूं या असां जेके शयूं कंज़्यूम था कयूं उनजो 50% त भला असां हिते बि था कयूं ताकी उनजा ॿई मज़ूर हुजे त बि असांजो हितां जो हुजे जेकॾहिं पंहिंजो जेको आहे जेको इन्वेस्टर हुजे उहो बि हितां जो हुजे त ॿई प्रॉफिट हिते अचणु खपनि बजाए कंहिं ॿाहिरि वञण जे ॿिए मुल्क में या कंहिं ॿिए सूबे में या छा। तंहिंजे करे ॿियो असांजो इहो आहे त माना इन ते कजे। उनखां पोइ हेल्थ सेक्टर में इहो आहे त प्राइवेट बेसिस ते बि एम्बुलेंस सर्विस थी सघनि थियूं। नंढा नंढा जेका वॾनि ॻोठनि में नंढा नंढा एमरजेंसी यूनिट थी सघनि था जीअं ई जेको माण्हू अचानक बीमार थिए त उनखे एम्बुलेंस बि खणी पहुचे ऐं उते तुर्त जेको आहे सही क़िस्म जो उनखे इमदाद मिले ऐं पोइ उनखे जेको आहे सो कंहिं वॾे स्पेशलाइज़ उन पासे छो त माण्हू वीचारा ॾिसूं था तव्हां रुॻो जेके हैदराबाद जे हितां जी मूंखे ख़बर न आहे हॉस्पिटल में वेंदव त उते हिकिड़ा ललेजा बीठा आहिनि उनखे चवंदा साईं तव्हांखे ॾेखारियूं साईं ताकी उन्हनि वीचारनि खां जेके पंहिंजा ढोर ढगा खपाए अचनि था उहे पैसा बि फरे था वञनि इलाज बि नथो थिए ऐं धिका खाईंदा था। इहे सॼे लाड़काणो हुजे हैदराबाद हुजे त हरान थी वियो आहे। तंहिंजे करे ॻाल्हि इहा आहे त जॾहिं हू माण्हू हुते अचे थो उनखे सही इंफॉर्मेशन मिलंदी ऐं उनखे सही गाइडेंस ऐं सही कम्युनिकेशन थींदी त उनखे काफ़ी जेको आहे फ़ाइदो थींदो ऐं आस्ते आस्ते करे हेल्थ सेक्टर खे इहो करे सघो था। ज़्यादती थिए ऐं जेको माण्हू लाचार आहे उन्हनि जे लाइ हिकिड़ा जेके असां जीअं वकील दोस्त वेठा आहिनि ज़रूरु भला जेकॾहिं हिकिड़ा 500 वकील हूंदा त उन में 10-15-20 त अहिड़ा मिली वेंदा जेके अहिड़नि माण्हुनि जो जेको आहे सो केस फ्रीअ में खणनि जंहिंमें साफ़ी वकील सोसाइटीअ जा वापारी ॿिया मिलाए करे हिकिड़ो लीगल एड कमेटी ठाहिजे जेका उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजो हेल्प करे। कॉन्फ्रेंस जी पुॼाणी ते समूरनि सिंध जे घण घुरनि वकीलनि आबादगारनि सियासी समाजी अॻुवाणनि शाइरनि अदीबनि समेत ज़िंदगी जे हर मकतब सां वाबस्ता माण्हुनि चयो त इंडस रेनेसेंस जे सरबराह डॉक्टर अब्दुल करीम राजपर पारां नई जागरता जो आगाज़ सिंध जी ख़ुशहाली ऐं बका लाइ हिकु अहम क़दम आहे जंहिंमें हर क़दम ते संदन साथ ॾेई धरती वासियुनि जे जियापे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। कैमरामैन हबीबुल्ला लगारी एजाज भट्टी सां गॾु साथी रिपोर्टर अकील वसाण नज़ीर पंवर सिंध TV न्यूज़ मिरपुर ख़ासि।